नवदरो में ख़बर शामिल कंदासीं त मुबैना पुलिस मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई वही है। पुलिस जो चवण है त केडी मुमताज़ थाने जे हद कचेवारे इलाइक़े में ॾुआरनि सां मुक़ाबलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान जवाबदार तालिब भूषण मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां कलाशनकोफ फ़त कई वही है। पुलिस दावा कई है त मारिजी वियल जवाबदार संगीन केसनि में घुरबल हो। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे नवदेरो मां नूर मोहम्मद सूमरो। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवदरो भरिसां केटी मुमताज़ थाने जे हद कचेवारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले में एक ॾुआरीअ खे मारे हथियार हथ करण जी दावा कई आहे। मारिजी वियल ॾुआरीअ जो लाश नवदरो इस्पताल आंदो वियो। इस्पताल में मौजूदु एसएचओ केटी मुमताज़ ॿुधायो त पके खां कचे तरफ़ वेंदड़ ॾुआरनि जे गिरोह बाबति मिलियल ॻुझे इतला ते पुलिस चढ़ाई कई। ॾुआरनि ऐं पुलिस जी ॿितरफ़नि फायरिंग बैदि पंहिंजे ई साथीअ जी गोली लॻण करे हिकु ॾुआरी मारिजी वियो आहे। मारिजी वियल ॾुआरीअ जी सुञाणप रतोदरो भरिसां वॾा बोसण वासी तालिब पुट हिमत बोसण तौर कई वई आहे। जॾहिं त ॾुआरी मुख़्तलिफ़ संगीन केसनि में पुलिस खे घुरबल हो ऐं हुनजो वधीक जेको ॾोही रिकॉर्ड आहे हुनजो गॾु करे रहिया आहियूं। जॾहिं त नवदरो इस्पताल में मारिजी वियल ॾुआरी तालिब बोसण जा वारस पहुची लाश वसूल करे ॻोठ खणाए विया। इस्पताल में मौजूदु केटी मुमताज़ पुलिस ऐं ॾुआरनि विच में मुक़ाबले में मारिजी वियल तालिब बोसण खे जुड़तू मुक़ाबले में माणनि जो इंकशाफ़ कयो आहे। मारिजी वियल तालिब बोसण जे पीरसन वालिद शफ़ी मोहम्मद अमर दादला ऐं भाउ नज़ाकत मामे इरशाद बोसण लाश वसूल करण लाइ इस्पताल पहुता। इस्पताल में मौजूदु मारिजी वियल ॾुआरीअ जे वालिद ऐं वालदा जो चवणो त असांजे पुट मथां पुलिस जा मुक़ाबले जा केस दाख़िल आहे, जिन में हू ज़मानत ते आज़ाद हो। मारिजी वियल नौजवान जे वारसनि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त 6 ॾींहं अॻु रतोदरो कोर्ट मां हाज़ुरीअ तां वापसीअ ते वारस ॾिनो। माशी थाणे जे पुलिस पुट खे ज़बरदस्ती खंबे खणी वई। मारिजी वियल तालिब बोसण जे भाउ नज़ाकत ॿुधायो त वारस ॾिनो माशी थाणे जे अहलकार नदीम नारे जो फिदा चनो ऐं साबिर खटियाण अदालत ॿाहिरां भाउ खे खंबे खणी विया। मां बि हुते मौजूदु हुअसि। पुलिस भाउ जी आज़ादीअ लाइ 5 लख रुपया रिश्वत तलब कई। न ॾियण ते हुननि भाउ खे कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए मारे छॾियो आहे। असांजो अदालतुनि में केस हलंदड़ो। अदालत पुलिस खे हुकुम कयो त 7 तारीख़ ते अदालत में पेश कयो वञे, पर पुलिस उन खां अॻु ई कूड़े मुक़ाबले में तालिब खे बेगुनाह मुक़ाबलो ॼाणाए मारियो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।